बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन व लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन किराम, एतिकाफ़ जे मौज़ू ते अॼु असांजी टी नशस्त ऐं गुज़श्ता नशस्त में असां एतिकाफ़ जा शराइत बयानु कयासीं। 6 शर्त हुया जेके एतिकाफ़ जे सही हुजण जा। अॼु तव्हांजी ख़िदमत में मोतकिफ़ जा शराइत बयानु कंदासीं। त मोतकिफ़ जा शराइत कहिड़ा आहिनि? यानी अगरि कोई इंसान एतिकाफ़ करे थो, उन जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि, या ईअं खणी चऊं त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खां हू परहेज़ करे, दूरी करे। ऐं हूअं ॾिठो वञे त जेके माह मुबारक के रमज़ान में जेके रोज़नि जा कुझु शराइत आहिनि, उन्हनि मां बि कुझु शराइत एतिकाफ़ जा बि आहिनि। जीअं मसलन पहिरियों शर्त जेको मोतकिफ़ जे लाइ उहो आहे जिमा खे तर्क करे, इस्तिमिना खे तर्क करे, यानी कोई अहिड़ो फ़ेल अंजाम न ॾिए जंहिंसां गुस्ल वाजिब थिए। ऐं टी शइ जेका आहे उहो आहे मोतकिफ़ जे लाइ त अगरि हू मस्जिद में अचे थो त मस्जिद में अचण खां बाद कंहिं ज़रूरी कम खां अलावा ॿाहिरि नथो निकिरी सघे। ऐं ॿी शर्त इहा आहे त मोतकिफ़ जी त मस्जिद में रहण खां पोइ पंहिंजो पूरो वक़्तु जेको आहे उहो इबादत इलाही में गुज़ारे। छो जो असां चई आया आहियूं त एतिकाफ़ जी माना इहा आहे त क़ुर्बत जी नियत सां, इबादत ख़ुदावंद मुताल जी नियत सां इंसान मस्जिद में वेही करे ख़ुदा जो क़ुर्ब हासिल करे। छो जो एतिकाफ़ बहितरीन ज़रियो आहे ख़ुदा जे क़ुर्ब ऐं तक़र्रुब जे हासिल करण जो। हाणे मस्जिद में इंसान जेको वेहे थो उन जे लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। ऐं ॿी हिकिड़ी शइ जेका उलमान बयानु कया त मस्जिद में ख़रीदो फ़रोख़्त वारियूं ॻाल्हियूं ख़रीदो फ़रोख़्त न करे, ॾेती लेती वारा कम मस्जिद में अची एतिकाफ़ में वेही करे अंजाम न ॾिए। ईअं न त मस्जिद में वेठो हुजे, सॼो कारोबार बि मस्जिद में हलाए पियो, एतिकाफ़ बि वेठो थो करे, ईअं न करे। ऐं उन खां बाद हिकिड़ी ॿी शर्त बि उलमान जेका बयानु कई आहे उहा आहे त एतिकाफ़ जी हालत में इंसान अहिड़े बहस ऐं मुबाहिसे खां परहेज़ करे जंहिंमें हू पंहिंजो पाण खे ॿिए ते ग़लबो ॾियारण जी कोशिशि करे, ॿिए ते हावी थियण जे लाइ मसलन को बहस मुबाहिसो करे मस्जिद में वेही करे। इन्हनि शयुनि खां इंसान खे परहेज़ करणु खपे। आख़िर में हिकु अहम ऐं ज़रूरी जेका शइ मां बयानु करणु चाहियां थो उहा एतिकाफ़ जूं 2 क़िस्मूं आहिनि। हिकु एतिकाफ़ वाजिब आहे, ॿियो एतिकाफ़ मुस्तहब आहे। हीअ जेके तव्हांजी ख़िदमत में असां शयूं बयानु कयूंसीं इहे मुस्तहब एतिकाफ़ जूं आहिनि। ॿियो हिकिड़ो एतिकाफ़ वाजिब आहे, उहो नज़र ऐं मन्नत जे करे वाजिब थिए थो। मसलन कोई इंसान नज़र करे थो त मुंहिंजो अगरि हीउ कमु थी वियो त मां मसलन हेतिरा ॾींहं मस्जिद में एतिकाफ़ कंदुमि। ऐं अगरि उहो उनजो कमु थी थो वञे त उन जे लाइ ज़रूरी ऐं वाजिब आहे त उहो एतिकाफ़ करे, वग़ैरह बज़ाते ख़ुदि ही हिकिड़ो मुस्तहब अमल आहे। इहे असां तव्हांजी ख़िदमत में एतिकाफ़ जा शराइत ऐं मोतकिफ़ जा शराइत बयानु कयासीं ऐं एतिकाफ़ जूं क़िस्मूं। हिकिड़ो वाजिब आहे, ॿियो मुस्तहब आहे। वाजिब जेको आहे उहो पंहिंजो पाण ते इंसान पाण वाजिब करे थो, शरीयत जे एतबार सां वाजिब कोन्हे। ऐं मुस्तहब जेको आहे उहो तमामु जेको आहे सो मुस्तहब ताक़ीदी आहे। तमामु घणियूं रिवायात एतिकाफ़ जी फ़ज़ीलत में वारिद थियूं आहिनि। ऐं जीअं असां तव्हांजी ख़िदमत में पहिरीं क़िस्म बि बयानु करे आयासीं। ऐं ख़ुदावंद मुताल खां दुआ आहे त असांखे एतिकाफ़ करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं एतिकाफ़ जेको आहे माह मुबारक के रमज़ान जे आख़िरी ॾिहाड़े में एतिकाफ़ करणु तमामु घणो सवाबु रखे थो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।